सिंध की तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी ऐं दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंध जे हिकु अहम किरदार बाबति अहम औरत किरदार बाबति ॻाल्हाईंदासीं, जंहिंखे बजा तौर सिंध जी सूरमी क़रार ॾिनो वेंदो आहे। सिंध जी सूरमी ऐं क़ौमी शऊर जो ख़ूबसूरत मिसाल नमूनो उहा आहे बागुल बाई। अॼु जी ॻाल्हि ॿोल सिंध जी तारीख़ ऐं अदब में हिकु नायाब सूरमी औरत बागुल बाई जी शख़्सियत ऐं किरदार ते रोशनी विधी वेंदी। बागुल बाई न सिर्फ़ु दोदे ऐं चनेसर जी भेण हुई, पर हिकु अहिड़ो फ़िक्री ऐं मज़ाहमती इस्तारो बि आहे, निशान बि आहे, जंहिं सिंधी क़ौमी शऊर, वफ़ादारी, ग़ैरत ऐं मज़ाहमत जी अलामत बणिजी अदब ऐं तारीख़ में अमर हैसियत हासिल कई। अॼु पाण संदसि सियासी बसीरत, अदबी तस्वीर ऐं मज़ाहमती हिकमत अमलीअ खे तज्ज़ियाती अंदाज़ में पेश कंदासीं। सिंध जी तारीख़ में जॾहिं बि वफ़ादारी, ग़ैरत ऐं मज़ाहमत जी ॻाल्हि थिए थी, तॾहिं बागुल बाई जो नालो रोशनीअ वांगुरु निमायान थिए थो, चौधारी उजालो करे छॾे थो। हूअ रुॻो हिकु हुक्मरान ख़ानदान जी भेण न हुई, पर सिंध जे क़ौमी शऊर जी नुमाइंदगी कंदड़ हिकु फ़िक्री अलामत हुई। संदसि किरदार सिंधी औरत जी सूरमियत, जुरत ऐं हिकमत अमलीअ खे उजागर करे थो। बागुल बाई लाइ सिंध रुॻो रहण जी जाइ न, पर माउ हुई, माउ, मदर। रही त माण्हू किथे बि सघिजे थो, पर जंहिं देश सां माउ वारो रिश्तो हुजे, उन बाबति छा थो तसवर कहिड़ो थो ज़हन में अचे? माउ बाबति मोहबत, वफ़ादारी, प्यार। बागुल बाईअ लाइ सिंध रुॻो रहण जी जाइ न, पर माउ हुई। संदसि फ़िक्री तसवर में सिंधूअ जे पाणीअ खे माउ जे थञ सां तशबीह ॾिनी वई, जेको सिंध सां रूहानी ऐं जज़्बाती वाबस्तगीअ जो इज़हार आहे। हूअ राॼ खे ज़ाती विरसे बदिरां क़ौमी अमानत सम्झंदी हुई ऐं उन जी हिफ़ाज़त लाइ क़ुर्बानी ॾियण ते आमादा हुई। बागुल बाई जी मज़ाहमत सिर्फ़ु तलवार ताईं महदूद न हुई, पर संदसि हिकमत अमलीअ में फ़िक्री ऐं हुकूमती बसीरत बि शामिल हुई। जॾहिं अलाउद्दीन खिलजीअ जो लश्कर वॻह कोट ते आयो, तॾहिं हूअ औरतुनि खे मर्दाना लिबास पाराए दुश्मन खे मुग़ालते में विझी जंगी हिकमत अमलीअ जो नओं मिसाल क़ाइमु कयो। हीउ अमल सिंधी औरतुनि जे समाजी ऐं सियासी किरदार खे नुमायान करे थो। बागुल बाई जो हिकु मशहूरु कौल आहे, आऊं अहिड़ी बेइज़ती ऐं बेग़ैरतीअ वारे सुहाग खां सॼे मुल्क ऐं क़ौम जे मौत खे बहितर थी सम्झां। इहो बयानु सिंधी औरत जे ग़ैरत ऐं वफ़ादारी जो फ़लसफ़ो पेश करे थो। हूअ ज़ाती ज़िंदगीअ खे क़ौमी वक़ार लाइ क़ुर्बान करण खे आला दर्जो ॾिए थी। सिंधी अदब में बागुल बाई हिकु अहिड़ी तस्वीर आहे, जंहिंमें सूरमियत सां गॾु नरमी, फ़िक्र ऐं दानिश मौजूदु आहे। हूअ हुक्मरान जी भेण हुजण बावजूदु क़ौम जे मोर्चे ते बीठल हिकु फ़िक्री रहबर जी हैसियत सां साम्हूं अचे थी। बागुल बाई जे किरदार मां टे बुनियादी पासा ज़ाहिर थियनि था। पहिरियों क़ौमी शऊर, हिन राज खे क़ौमी अमानत सम्झो, जेको क़ौमी तसवर जी इब्तिदाई सूरत आहे। नंबर ॿियो, औरतुनि जो किरदार, संदसि हिकमत अमली औरतुनि खे क़ौमी मज़ाहमत में मुतहरिक ऐं फ़ाल क़ुवत तौरु पेश करे थी। टियों, अदबी इलामत, हूअ सिर्फ़ु तारीख़ी शख़्सियत न, पर हिकु अदबी ऐं फ़लसफ़ियाती इस्तारो आहे,
जेको वक़्त जे वहकिरे में अमर रहियो आहे। बाघुल भाई सिंध जी तारीख़ी अदबी विरसे में हिकु लाज़वाब नाले तौरु मौजूदु आहे। हू औरत जे क़ौमी शऊर ऐं जुरत जो अहिड़ो इस्तारो आहे जेको न रुॻो तारीख़ी दास्ताननि में पर जदीद अदबी फ़िक्र में ज़िंदा रहंदो। संदसि किरदारु सिंधी औरत जे सियासी बसीरत, मज़ाहमत ऐं ग़ैरत जो नायाब मिसाल पेश करे थो। अवां जी वॾी वॾी महिरबानी।